रिपोर्ट करे अब्दुल खालिक चाचर कंथकोट चीफ जस्टिस सिंध अकील अहमद अब्बासी डिस्ट्रिक्ट बार पहुतो नए चूंडियल सदर मोहसन खान पठान जनरल सेक्रेटरी आफ्ताब अहमद चन्ना समेत उहदेदारन के हलफ खणायो। जंहिं बैदि तकरीब के खिताब कंदे चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अकील अहमद अब्बासी चयो त सिंध कंथकोट ज़िले में अमन अमान तमाम घणो ख़राब है। कंथकोट अची रहियो हुयुसि त हिकु जज साहब चयो त कंथकोट वञी रहिया आहियो जेको नोगो एरिया आहे। जंहिं बैदि तय कयो हाणे कंथकोट वेंदुसि। ख़बर पई आहे त ॾोहारिन हिकु मुखबिअ खे क़त्ल कयो आहे, जेको अफ़सोसनाक वाक़ियो आहे। असांखे आज़ाद थी 75 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं साॻिया ई क़बीलाई तकरार, साॻिया मसइला आहिनि, जंहिं करे हाणे असांखे हिननि मां ॿाहिरि निकिरणो आहे। SSP ऐं DC ज़िले में अमन अमान जे हवाले सां 15 ॾींहंनि ताईं गॾिजाणियूं कनि ऐं ॿुधाइनि त नफ़रत घटि आहे, नफ़री घटि आहे या फंड जी ज़रूरत आहे जेकी अव्हांखे फ़राहम कराया वञनि। अव्हां इंडस हाईवे ते चौकियूं क़ाइमु कयो, ॾोहारियुनि जो ख़ात्मो कयो। हाणे गफ़लत बर्दाश्त न थींदी। सिंध में अमन अमान बहाल करण लाइ क़दम खयां वेंदा। अल्लाह ताला हौसलो ॾिनो आहे, कमु कीअं कजे ऐं ऑफिसरनि खां कीअं कराइजे। तक़रीब बैदि बार में लाइब्रेरी जो बि इफ़्तिताह कयो वियो।